अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 22 ऑगस्ट मंडे ऐं तक़रीबन 12 बस थियण वारा आहिनि ऐं मां ॾाढी देरि सां व्लॉग इन करे शुरू कयो आहे जो अॼु मां हिन जी वीडियो पई ठाहियां। हिकु ॾाढी क्यूट ॾाढी प्यारी बास्केट मां ठाही आहे। मूंखे उमेदु आहे त हीअ तव्हांखे बि ज़रूरु वणंदी हूंदी। मूंखे तव्हां पंहिंजी राय ॾिजो ज़रूरु। हिन जी वीडियो मां इंशाल्लाह जल्दी शेयर कंदमि। मे बी अॼु ई शेयर करे छॾियां तव्हांजे ॾिसण खां पहिरियों, यानी हिन व्लॉग ॾिसण खां पहिरियों। सो व्लॉग जी इब्तिदा हाणे थी कयां। हिते मुंहिंजी शयूं, इहो मुंहिंजो सामान ईअं ई पियो हूंदो ऐं किचन जी सूरत हाल इहा आहे त थांव मां कुझु थोरी देरि पहिरीं सिधा करे वई हुयमि। खीर मां काढ़े छॾियो ऐं कुझु हिते मां जेके हिन प्लांट्स कुझु सड़ी विया हुआ त हिननि में मां थोरा नवां फ्रेश प्लांट्स विधा आहिनि। हिन बास्केट खे, हिन प्लांटर खे मां अञा ताईं जेको आहे कुझु विधो न आहे हिन में कोई बि प्लांट। सो फ़िलहालु हाणे मां किचन जो थोरो घणो कमु कंदमि ऐं बाक़ी सॼे ॾींहं में अलाए छा कंदमि ख़बर न आहे, कुझु प्लैनिंग कोन्हे। उहो पोइ तव्हां सां शेयर कंदमि जेको बि हूंदो। हीअ मां कढां थी पालक राति जे लाइ ऐं हिन महिल 5 अञा न थिया आहिनि, 5 थियण वारा आहिनि। अॼु मां ॾाढी घटि रिकॉर्डिंग कई आहे। हिकिड़ो त इहो तव्हांखे ॾेखारे चुकमि त मां हीअ अॼु बास्केट ठाही सुबुह। इन में मूंखे काफ़ी टाइम लॻो ऐं उन सां गॾु वरी इहे ॿी कटे रखी अथमि त सोचां थी त इहा बि कंप्लीट कयां। ऐं लंच में जेको कुझु बोड़ कल्ह वारा बचियल पिया, छो त कल्ह असां काफ़ी सारो खाधो पचायोसीं त उन्हनि में ई मां ऐं सुराण आहियूं घर में, त असां मानी पचाए फ्रेश ऐं खाधीसीं त कुझु ख़ासि एतमाम न कयो। ऐं मां अॼु रेस्ट इलाही कयो ऐं कमु घटि कयो। वीडियोज़ इलाही सारियूं ॾिठियूं जेके मुंहिंजी जमा थियल हुयूं, त हाणे मां सोचां थी त हिनखे बि मां जेको आहे कंप्लीट करे वठां। शायदि थी सघे थो मां हादिया ऐं राजिया जे लाइ रखी छॾियां हे, त हुन में पंहिंजा नंढा नंढड़ा टॉइस विझंदियूं ऐं हिन जा किनारा बि हाणे जेके कवर थियल आहिनि त बिल्कुलु सेफ़ आहिनि, त उन्हनि खे कोई नुक़सानु नथो थी सघे। त मां हाणे कुझु देरि इहो कमु करणु लॻी आहियां ऐं उनखां पोइ जेको आहे कुझु खाधे जो कंदमि इंतिज़ामु डिनर जे लाइ। त राति जो वरी सभु ॿार घर में हूंदा त प्रॉपर मूंखे खाधो ठाहिणो हूंदो। सो फ़िलहालु मां जेको आहे हिन ते कमु थी कयां बास्केट ते। वरी पोइ इहा बि तव्हां सां शेयर कंदमि। हिन जी मां वीडियो न ठाहींदमि छो त सेम आहे कमु, कलर ॿिया हूंदा खणी, बाक़ी त साॻी शइ हूंदी, तंहिंजे करे अलॻि सां वीडियो ठाहिण जी काई मूंखे ज़रूरत महसूसु नथी थिए। मां हीअ ॿी जेका बास्केट बि कंप्लीट करे छॾी आहे। सो बसि हाणे इहो डन आहे त हीअ राजिया जी आहे, हीअ हादिया जी आहे। ठीकु आहे। सो हाणे पहिरीं जी निमाज़ जो टाइम थियो आहे, मां वञंदमि निमाज़ पढ़णु ऐं मां ॾाढी ख़ुशि थी थियां। अलाए कॾहिं खां हे 2 ऑइल जूं बॉटल्स मां कटे रखियूं हुयूं, अलाए 2 महीना थी विया हूंदा या शायदि मथे ई थी विया हूंदा। ऐं उनखां पोइ इलाही सारियूं त मां उछलाईंदी वई आहियां, त छो त मां पहिरियों वारियूं न ठाहियूं त ॿियूं कीअं रखां। सो हे ज़बरदस्त मुंहिंजूं 2 शयूं जेके आहिनि रेडी आहिनि। मां इन्हनि खे ॾिसी इलाही ख़ुशि आहियां। तव्हां ज़रूरु ॿुधाइजो सेम वे आहे, सेम तरीक़ो जहिड़ो मां उन वीडियो में हिन जो ॾेखारे चुकी आहियां, उहो ई साॻियो ई आहे। हाणे निमाज़ पढ़बी, उनखां पोइ वरी अची कुझु कमु कयूं था। तक़रीबन 6:30 थियण वारा आहिनि ऐं हिते मां बोड़ जी तयारी थी कयां। मां पचायां थी पटाटा ऐं पालक, इन्हनि जी भाॼी मिक्स, ऐं राति जो मानी पचाईंदासीं। चांवर ख़तमु थी विया आहिनि असांजा। चांवर बि जेके आहिनि वठी अचणा आहिनि। हाणे तारीख़ वठी आयो या मां वठी आयमि, उहो पोइ ॾिसंदासीं। हूअं अञा ताईं असां राति जो चांवर ई पचाईंदा आहियूं, पर हाणे जेको आहे अॼु मानी पचंदी। ऐं पालक पटाटनि जी भाॼीअ जी रेसिपी बि मुंहिंजी मौजूदु अथव। अगरि कंहिंखे इंट्रस्ट हुजे ॾिसण में त तव्हां मुंहिंजे चैनल तां उहा नोट करे सघो था रेसिपी। ॾिसो सब्जियूं त उहे ई आहिनि ऐं भाॼियूं, चिकन, मच्छी, लूणु मिर्च मसाला सभु साॻा आहिनि, पर असां उन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पचाए ऐं नयूं नयूं डिशिस ठाहींदा आहियूं। अलॻि अलॻि उन्हनि में ज़ाइक़ो ईंदो आहे, अलॻि अलॻि शिकिल ठहंदी आहे उन्हनि जी, त खाइण जो मज़ो बि ईंदो आहे। हालांकि असां रोज़ाना साॻी शयूं खाईंदा हूंदा आहियूं, पर उन्हनि जी थोरी शिकिल ॿी हूंदी आहे, थोरी तरकीब ॿी हूंदी आहे, मसाला मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि, इन करे असां इंजॉय कंदा आहियूं। सो जेकॾहिं कंहिंखे खपे, भाॼियुनि जी मुंहिंजी प्लेलिस्ट ई अलॻि ठहियलु आहे। वेजिटेबल रेसिपीज़ बाय नसरीन वफ़ाई, अगरि तव्हां लिखंदो त तव्हांखे मिली वेंदी। ईअं राइस रेसिपीज़, स्वीट रेसिपीज़, फिश रेसिपीज़, चिकन रेसिपीज़, अलाए छा छा जेको जेको बि मूंखे ईंदो आहे पचाइणु, उनजी मां हर शइ जी अलॻि अलॻि प्लेलिस्ट ठाही आहे। सो तव्हां उहा चेक करे सघो था।
अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 23 ऑगस्ट ट्यूसडे। सुबुह जा तक़रीबन 10:30 थिया आहिनि ऐं मां जेको आहे कल्ह वारो व्लॉग कंटिन्यू थी कयां, छो त कल्ह कुझु थोरियूं ई क्लिप्स हुयूं जेके मां रिकॉर्ड कयूं त उहे शेयर करण जेतिरियूं न हुयूं, इनफ न हुयूं। सो अॼु मां इहे 2 बोतलूं पेंट थी कयां, तव्हां सां उहे शेयर कंदमि। मुंहिंजे ख़्याल मां हिननि जी वीडियो नथी ठाहियां फ़िलहालु, ऐं हिन महिल मुंहिंजो मूड बसि इहो ई कमु करण जो आहे। ऐं उनखां अलावा खीर काढ़े छॾियो आहे। सुबुह जो जेको आहे सुराण सवेर स्कूल वञण खां पहिरियों कद्दू बॉइल करे वई। बॉइल असां इन करे रखंदा आहियूं त ख़बर न आहे अॼु पचायूं सुभाणे पचायूं त ख़राबु न थी वञे, त बॉइल थियल हूंदो आहे त सेफ़ हूंदो आहे। त हे मां इहो ई मंझंदि जो पचाइण थी चाहियां, इन करे मां हिनखे फ्रिज में न रखियो आहे। ऐं हाणे मां हिते थोरो इंजॉय कंदमि, छो त मुंहिंजी ॾाढी दिलि थी चए ऐं मुंहिंजो ॾाढो फेवरेट कमु आहे। अहिड़े क़िस्म जो हर कमु मुंहिंजो फेवरेट हूंदो आहे। सो मां हे 2 ढक ब्लैक सां पेंट करे रखिया आहिनि ऐं हे त ऑलरेडी ब्लैक हुयो ढक, हिन ते बसि जेको कंपनी जो नालो हुनखे मां पेंट करे छॾियो। सो हाणे मां इंजॉय कंदमि। मां हे 2 जार पेंट कया ऐं मूंखे एॾा था वणनि जंहिंजी हद न आहे। हमेशह खां मां जॾहिं एक्रिलिक पेंट्स अवेलेबल न हूंदा तॾहिं मां ऑयल पेंट सां बि जेके आहिनि मां जार्स पेंट कंदी हुअमि। मां कुझु तव्हां सां शेयर बि कया आहिनि। हिकु इहा शइ, ऐं ॿियो त अॼुकल्ह मां पहिरीं बि मां बार बार मैंशन कयो आहे त मां कंहिं पाठे जे पीस ते कलर्स जेके मिक्स कंदी आहियां या कढंदी आहियां ऐं पोइ फाइनली जॾहिं हे भरिजी वेंदो सॼो त मां उछलाए छॾींदमि। छो त हालांकि मूं वटि मिक्सिंग प्लेट्स प्यालियूं सभु आहिनि, पर पोइ उन्हनि ते डिफरेंट कलर्स चढ़ी था वञनि। हाणे जॾहिं मां हिते ब्राउन कढियो हिन जूं शाखूं ठाहिण जे लाइ त थोरो बची पियो। हाणे बची पियो त मूंखे ज़्यान न करिणो आहे, ठीकु आहे। त मां हिकिड़ो हे पथर पेंट करे छॾियो आहे, हरू भरू बि बसि पेंट करे छॾियो अथमि ऐं कुझु न कुझु हिन जो ठाहींदमि मां। उनखां पोइ पहिरियों हे गुल पिंक पेंट कया, पिंक बची पियो, वरी ग्रीन बची पियो, त मां हीअ ठिकर जी प्याली पेंट कई आहे। ग्रीन जेको बि बचियो मां उनमें थोरो पाणी मिक्स करे रफ जेको आहे मां हिनखे ॿाहिरां पेंट करे वियमि, पिंक अंदरां पेंट करे वियमि। पोइ मां सोचियमि त हे त सफ़ा जेको आहे वाटरमेलन थो लॻे, त मां खणी हिन में ब्लैक सां सन्हड़ा ॿिज बि ठाहे छॾिया। सो हे मुंहिंजा हिते रेडी आहिनि ऐं मां हिननि जे मथां अञा वार्निश कंदमि, पर हे कंप्लीट ड्राई न थिया आहिनि अञा, इन करे मां थोरो एहतियात थी कयां। सो इहे आहिनि मुंहिंजा कम। ऐं हे कुझु टिप्स हुयूं जेके मां तव्हांखे ॾिनियूं त अगरि पेंट बचे त कंहिं न कंहिं शइ खे पेंट करे छॾियो, अगरि जंहिंखे बि पेंटिंग जो शौक़ु आहे। छो त हे कलर्स माशाल्लाह एक्रिलिक पेंट्स जेके मां यूज़ कया आहिनि तमामु घटि था ख़र्चु थियनि, माना थोरे सां ई कमु थी थो वञे। पोइ जेकॾहिं मां कढंदी बि कलर एहतियात सां आहियां, पर पोइ बि बची पवंदो आहे त मां हुनखे ज़ाया न कंदी आहियां। मां नंढा नंढा ऑब्जेक्ट्स डिफरेंट शयूं ॾिसो त 2 बिल्कुलु ई डिफरेंट शयूं आहिनि, इन्हनि खे पेंट करे छॾियो। त ईअं कुझु बि जंहिंखे शौक़ु हूंदो हुन वटि अहिड़े क़िस्म जी शयूं हूंदियूं आहिनि। जीअं हीअ हाणे सॉस में प्याली आई कंहिं खाधे सां गॾु, त मां हिनखे जेको आहे पाणी जे लाइ यूज़ कंदी आहियां पेंटिंग में, त हिनखे बि पेंट करे डेकोरेट करे सघिजे थो। भले पाणीअ लाइ न यूज़ कजे, कुझु ॿियो ई रखिजे हिन में, पर चवण जो ऐं ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त ज़्यान न थींदी आहे काई बि शइ। हे तारिक जो हुयो सिटी बैंक जो मग, त हिन ते अलाए छो ई अजीब क़िस्म जा हिकिड़ा दाग़ पइजी विया आहिनि, जेके असां मिंटे मिंटे बि बीठासीं त नथा हलनि, अलाए छा आहे। त पोइ वरी हाणे पीअण खाइण जहिड़ो न रहियो त हिन में मां पंहिंजा ब्रशिस विझी छॾिया आहिनि सॼा, ठीकु आहे। सो ज़्यान काई बि शइ न आहे। त इहो आहे मुंहिंजो कमु। हाणे वेंदमि मां किचन में, बोड़ पचाईंदमि मंझंदि जे लाइ, ऐं हे जॾहिं ड्राई थी वेंदा त हिन प्यालीअ खे बि ऐं हिननि बॉटल्स खे बि मां वार्निश कंदमि। ऐं हे त अञा कंप्लीट कोन्हे, हिन जे मथां अलाए छा ठहंदो ख़बर न आहे, तंहिंजे करे इहो ईअं ई पियो हूंदो। हे मां तव्हां सां शेयर करणु थी चाहियां। मोटर हलायो मां त टंकी भरिजी वई ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पाणी ओवरफ्लो थो थिए। जॾहिं बि पाणी ओवरफ्लो थींदो आहे त मां बाथरूम में अची एक्स्ट्रा पाणी भरे रखंदी आहियां, त जेको ॿाहिरि ज़ाया पियो थिए किरी करे उहो हिते स्टोर थी वञे, उहो ज़ाया न थियणु घुरिजे। छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हुकुम आहे, इरशाद आहे त दरिया जे किनारे ते बि रहंदा हुजो त तव्हां बुक पाणीअ जो ज़ाया न कयो। सो मां पाणी बिल्कुलु ज़ाया न कंदी आहियां, चाहे असां वटि केॾो बि घणो फरावानी हुजे पाणीअ जी, तॾहिं बि मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त पाणी मुंहिंजो ज़ाया न थिए कंहिं बि तरह सां, उहो अजायो न वञे। सो मुंहिंजी इहा आहे हिकिड़ी तरकीब त मां पाणी हमेशह स्टोर कंदी आहियां त जीअं जेको आहे ज़्यान न थिए। हिते असांजो पाणी जेको ओवरफ्लो थींदो आहे इहो किरंदो आहे, छो त मां इहो पाइप हणाए छॾियो त जीअं मथां खां पाणी हेठि न किरे। असांजे पासे वारनि जे मथां खां हेठि किरंदो आहे त सॼा छंडा असां ॾे ॾींदा आहिनि,
त हाणे ॾिसो त मां हुते बाल्टी ऐं टब भरे आई आहियां, इन करे हिते जेको आहे पाणी जी स्पीड हाणे तक़रीबन ख़तमु आहे ऐं अञा बि मां हिकिड़ी बाल्टी पोचे वारी भरे थी रखां। हिननि सभिनी खे मां वॉर्निश करे छॾी ऐं तव्हां ॾिसंदव हिन में हिकिड़ी ख़ासि चमक ऐं हे वॉशेबल आहिनि, आराम सां धोई सघजनि था। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिननि खे खरड़बो न, पर हे आराम सां वॉशेबल आहिनि। ऐं अहिड़े क़िस्म जूं बरनियूं उहे बि असां हे त ख़ाली जेके थींदियूं आहिनि जेम मां, अचार मां, कहिड़ी बि शइ मां, उन्हनि खे असां यूज़ कंदा आहियूं। पर जेकॾहिं थोरी डेकोरेटेड हुजनि त सुठियूं लॻंदियूं। अगरि हीअ तव्हांजे टेबल ते पई हुजे ऐं या शेल्फ में पई हुजे, टॉफ़ियूं रखी सघो था ॿारनि जूं, या सौंफ़ खाईंदा आहियूं उहे हिन में विझी रखी सघजनि था। नंढियूं नंढियूं अहिड़ियूं शयूं स्टोर थी वेंदियूं। हिन खे बि वॉर्निश करे छॾी आहे, हिन में बि तव्हांखे शाइनिंग नज़र ईंदी। हीअ बि ईज़िली वॉशेबल आहे। उनखां सवाइ मां हिते हिन में हिकिड़ो ॿ मिर्च ख़राबु थी वियो थेलीअ में, त उहे कढी छॾिया मां उछलिया, इन्हनि सभिनी खे मां धोई रखियो आहे, न त हिकिड़ो ॿ ख़राबु थियल न ॿियनि खे बि ख़राबु कंदो। धाणा हिते कढी रखिया अथमि ऐं बोर्ड मुंहिंजो हिते मज़ेदार तयारु थियण वारो आहे। कद्दू त बॉइल थियल हो, मां मसालो ठाहे ऐं उन में हे बॉइल थियल कद्दू विधा आहिनि। बसि हिननि खे चिथींदमि, साओ मसालो विझंदमि, बोर्ड रेडी थी वेंदो। हिन जी बि रेसिपी अथव, ॾाढो लाइट ऐं खाइण में मज़ेदार ऐं बोझ बि न खाइण खां पोइ, हल्की फुल्की सब्ज़ी। ऐं हूअं बि कद्दू जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी पसंदीदा भाॼी हुई ऐं कद्दू खाई दुआ घुरणु सुन्नत आहे, किरोध न कजे, ठीकु आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं कद्दू खाईंदा त उनखां पोइ दुआ घुरंदा, जेका बि दुआ घुरी थी सघिजे, अलाह खां मफ़रत, पंहिंजी बख़्शिश, अलाह खां माफ़ी पंहिंजे गुनाहनि जी। तो दुआ रुगो इहा न हूंदी आहे त अलाह साईं मूंखे अमीर कर, मूंखे इलाही सारा पैसा ॾे या मूंखे इलाही सारी शयूं ॾे। इहे ॿारनि जूं दुआऊं हूंदियूं आहिनि। असां वॾनि जी उमिरि में अची त दुआउनि जो जेको आहे लफ़्ज़ ई चेंज थी वेंदा आहिनि, असांजी ज़रूरत ई बदिलिजी वेंदी आहे। सो कद्दू खाई दुआ घुरणु सुन्नत आहे। सो हाणे मां हिन खे कंदमि फाइनल बोड़ खे, उनखां पोइ मानी पचाए छॾींदमि। तक़रीबन हिक में कुझु या मुनो हिकु थियो आहे, हिक में कुझु मिंट आहिनि। हिन महिल 3 थिया आहिनि पूरा ऐं सफ़ा ऊंदहि थी विया। हीअ एतिरी रोशनी न आहे जेतिरी 3 बजे, ईअं थो लॻे ॼण सांझी थी वई आहे। सांझीअ जी जे नमाज़ जो टाइम थींदो आहे उहो टाइम थो लॻे। ऐं असांजो असल में अटो ऐं चांवर ॿई ख़तमु थी विया आहिनि। बाक़ी त हर शइ घर में आहे माशाअल्लाह। ॿाहिरि वञण जी हिमत नथी थिए। मां सुराण सोचियो आहे त असां वञूं ॿाहिरि ऐं कुझु वठी अचूं। सो हाणे ख़बर न आहे त छा था कयूं। सुराण नमाज़ पढ़ी वरिती आहे, शायदि कपिड़ा चेंज करणु वई आहे। त मां ईअं डबल माइंडेड थी वई आहियां मौसम ॾिसी त ॿाहिरि निकिरूं या न निकिरूं। ख़ैर जिते बि असांखे वञिणो आहे उहो कोई एॾो परे न आहे, पर बहरहाल घर खां ॿाहिरि त आहे, थोरो टाइम बि लॻंदो। एटलीस्ट 1 कलाक त लॻी वेंदो जो असां वञूं, सामान वठूं ऐं पोइ मोटी अचूं। त ख़बर न आहे त हाणे मां छा थी डिसाइड कयां, छो त बहरहाल अटो ऐं चांवर ॿई कोन्हनि, ब्रेड बि कोन्हे, उहा डबल रोटी बि सुबुह ख़तमु थी वई, आख़िरी स्लाइस हुया। सो बसि सम्झ में नथो अचे त हाणे छा करिणो आहे। सो ॾिसां थी, जेको बि कयोसीं, जेको बि डिसाइड कयोसीं त उहो तव्हां सां शेयर ज़रूरु थींदो इंशाअल्लाह। हे ॾिसो, बिल्कुलु हाणे सिर्फ़ु मां जेको आहे कैमरा बंदि करे अंदरि पई वञा त हिते मींहुं वसणु शुरू थी वियो आहे। सो हाणे असां ॿाहिरि नथा वञूं बिल्कुलु बि। सो प्लैनिंग जेका हुई त थी सघे थो वञूं न वञूं, त उहा हाणे सफ़ा थी वई आहे, न वञूं। मींहुं वसे थो, हिते एॾो नज़र नथो अचे हिन फर्श ते, छोकी हुते हुन सिमेटेड फर्श ते पूरो थो नज़र अचे। सो चङी भली तेज़ बारिश थी थिए ऐं हिते हेठि इन करे तकड़ में अहिड़ी न किरंदी आहे जो मथां इलाही सारा वण आहिनि, त पोइ जॾहिं घणी थी वेंदी आहे त पोइ हेठि अची वेंदी आहे। सो बहरहाल असां नथा वञूं। राति लॻे थो मूंखे ॿाहिरां नान घुराइणा पवंदा, हालांकि मां ॿाहिरां जी मानीअ जे ख़िलाफ़ु हूंदी आहियां, पर मजबूरी। सो हाणे अलाए छा थींदो, उहा वधीक अलाह खे ख़बर, ॾिसूं था छा थो थिए। हिन महिल 6 थियण वारा आहिनि ऐं 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ण खां पोइ मां हिते इहे चिकन कढी रखियो आहे। सो कुझु अहिड़ो कोरमे टाइप बोर्ड ठाहींदमि हुनजो, जेको नान सां खाई सघिजे। ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे इहो ई था करे सघूं असां। इहे बचियल जेका हुई छा चइबो आहे ताहिरी, इहा पई त इहा आख़िरी हुई, इहा गरम कई अथमि। सो मां सुराण इन खे कयूं था शेयर ऐं तव्हां खां इन सां गॾु मां मोकिलाईंदमि, छो त मींहुं अञा वसे थो पियो ॿाहिरि, लाइट जो या इंटरनेट जो को एतबार कोन्हे, इन करे अॻियां नथी कंटिन्यू कयां मां व्लॉग खे। सो अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि जो आबाद जो। इंशाअल्लाह वरी नए व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अलाह भाई।